नाज़रीन खे ॿुधाईंदा आलू दादू जी मॉडल कोर्ट उमिरबाब चांडियो जे टिनि घर भातियुनि जे क़त्ल केस में PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान खान चांडियो खे जवाबदार करार ॾेई छॾियो आहे। जॾहिं त सरदार चांडियो फ़ैसिले खे हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान कियो आहे। सरदार चांडियो अदालती फ़ैसिले बाद मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे छा चयो आहे, अचो त ॾिसूं। अञा ताईं फ़ैसिलो को बि इहो न ॿुधायो आहे त असां ॾोही आहियूं या न आहियूं। इहो ॿुधायो आहे त असांखे हिन केस में ॿुधो वेंदो। तो हाणे ॿुधनि जेके शायदि गवाह अञा ताईं को बि न हलिया आहिनि, उहे हाणे हलंदा। बाक़ी हर डिसीजन खे जेको बि डिसीजन हूंदो आहे न बाबा, उहो कोई आख़िरी कोर्ट न हूंदी आहे, कोर्टूं मथे आहिनि। हर डिसीजन खे उन खे चैलेंज कबो आहे। असांजे ख़िलाफ़ु जेके अचे आयो आहे त भई असां डिसीजन खे अॻिते वञिबो। बाक़ी कोर्टुनि ते एतवार आहे जंहिंजे करे असां हिते मौजूदु। हिन महिल ताणी बि असांखे जॉइन करे ॿुधण जी ॻाल्हि कई वई आहे। तो असांखे जॉइन कयो अथनि, असांखे ॿुधंदा, तो असांजा एविडेंस बि हलंदा, असांजा शाहिदनि जा बि गवाह हलंदा। अञा ताईं त न को शाहिद, न को गवाह, न का अहिड़ी ॻाल्हि कान थी आहे न।